अच्छा, अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां पढ़ंदासीं बोर्ड मास रूल। ठीकु आहे। हे जंहिंजो नाहे पढ़ियल त नालो ॾिसी परेशान न थींजे। हे टियों, हे चोथों, हे पंजों। ठीकु आहे। हाणे बी जो मतिलबु हूंदो आहे ब्रैकेट, यानी जेकॾहिं असां अॻ में छॾाईंदासीं, अॻ में ब्रैकेट यानी कि ॾिंगियूं छॾाईंदासीं। ॾिंगियूं हिननि खे चइबो आहे नंढी ॾिंगी। ठीकु आहे। हिननि खे चइबो आहे विची ॾिंगी, हिननि खे चइबो आहे वॾी ॾिंगी। ठीकु आहे। उन खां पोइ ओ जो मतिलबु हूंदो आहे ऑफ, माना ॾिंगियुनि जी। डी जो मतिलबु हूंदो आहे डिवीजन। ठीकु आहे। एम जो मतिलबु हूंदो आहे मल्टीप्लिकेशन, माना ज़रब। ए जो मतिलबु हूंदो आहे एडिशन। इहो तव्हांखे सॼो सम्झायां थो छा मतिलबु आहे हिन जो। एस जो मतिलबु हूंदो आहे सबट्रैक्शन, यानी कि कट, हे जोड़, हे ज़रब, हे वंड। ठीकु आहे।